नबी सर थरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियतुनि खे कढियो वियो। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। नबी सर थरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियतुनि खे कढियो वियो। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। यह अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नबी सरथर खां नबी सरथरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियनि खे ॿुधाए पियो वञे त पोहरियतनि खे कढियो वियो आहे। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। नबी सरथरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियतुनि खे कढियो वियो। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। नबी सरथरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियतुनि खे कढियो वियो आहे। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। नबी सरथरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। नबी सरथरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियतुनि खे कढियो वियो आहे। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। नबी सरथरवे जो डैम ते कम दौरान भिक किरण सबब पोहरियत दबजी विया आहिनि। दबजी वियल ॿिनि पोहरियतुनि खे कढियो वियो। इंतज़ामिया मूजिबि ॿियनि पोहरियतुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे।